था रिश्ता आसान सी छड़िया मसले खे मां ईअं दबाए छॾींदो अलाए मसलो पैदा कंदो अॼु राति अदीअ खे वापसि नथो कराए जेकॾहिं मीर शाहनवाज़ ख़ान ॼण कुझु थियो ई न हो मीर शाहनवाज़ खान उन्हनि खां वधीक ज़ालिम आहे त सुभाणे मां उन्हनि जे घर में गिरी पवंदो धुरन खे ख़बर पइजी वई आहे इन जे करे चवांव थी त मूंखे हितां वञण ॾियो तो असांजे लाइ वॾो मसइलो खड़ो कंदा अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब जी नेक्स्ट एपिसोड में आख़िरकार ककर जी भेण के जे हवाले कयो वेंदो। ककर वारनि जे, शाहनवाज़ खान जे, या मंसूर या मुराद वारनि जे हवाले, या ही कंहिंजे हवाले न कंदा, या छोकिरी पंहिंजो रुख अख़्तियार कंदी। नेक्स्ट एपिसोड जी सॼी अपडेट्स ॾींदासीं हिन नंढड़े वीडियो में। आख़िर थींदो छा न थींदो, सॼी अपडेट नंढड़े वीडियो में लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। उदासी टीवी यूट्यूब चैनल के हलूं था अॼु जी अपडेट की तरफ। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां त मुराद वारा भी खाली मोटी आहे, रहज़न वारा भी, ऐं शाहनवाज़ खान जो जेको प्रेशर आहे ॾुखियो आहे, पुलिस जे ज़रिए कीअं बि करे इहा छोकिरी उतां खणाईंदो ऐं पोइ मुरादनि वारनि जे हवाले कंदो। हाणे छोकिरी पंहिंजो रुख अख़्तियार कंदी ऐं ई छोकिरी इहा ई ॻाल्हि कई, मूंखे जेको आहे तव्हां बेपार विञाइण ॾियो, ऐं रहज़न वारनि जे हवाले मूंखे न कयो, न शाहनवाज़ खान जे हवाले, न मुराद जे हवाले। अहिड़े हिसाब सां तव्हां ॾिठो रुस्तम वारनि इहा ई ॻाल्हि कई त हाणे कंहिंजे हवाले न कंदासीं, सभिनी खे ख़बर पइजी वई आहे, हाणे असांजे लाइ मसइलो खड़ो थींदो। छोकिरी हाणे पंहिंजी कोशिशि करे हितां निकिरण जी ॿीहर कोशिशि कंदी कंहिं न कंहिं तरीक़े सां, ऐं होॾां पुलिस जो छापो बि तमामु जल्द लॻंदो। शाहनवाज़ खान पुलिस खां छापो हणाए इहो मसइलो हल करण जी कोशिशि कंदो ऐं पाण खे फ़ाइदो ॾियण जी कोशिशि कंदो। ऐं होॾां जेको आहे पीर ऐं अली ख़ान जी जेको आहे न ख़ुशि आहिनि ॾाढा उन्हनि, छो त उन्हनि जी शादी जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। ऐं हेॾां तव्हांखे ॿुधाईंदो हलां, जीअं हाणे ड्रामो अॻिते वधंदो वेंदो तीअं तीअं दोस्तो सलार वारनि जे लाइ बि मसइला पैदा थींदा वेंदा।